सकाफ़त जो ख़ात्म नूर में मथां आई। अॼु ॾाढो एक्साइटेड आहियां, ख़ुशि बि आहियां, ॾाढो इंतिहाई पुरजोश बि आहियां। हूअं त मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि फेसबुक ते साम्हूं लाइव में बि, कचहरियुनि में बि, ऐं मुंहिंजा जेके आहिनि सकाफ़ती कारोबारी सभु सिलसिला उहे सभु तव्हां सां शेयर थींदा रहंदा आहिनि। अॼु मुंहिंजी हिकिड़ी प्यारी प्यारी मुंहिंजी भेण आई आहे मूं वटि, ऐं ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे, यकीन करो ॾाढी ख़ुशी थी आहे। कारोबारी तो मूंखे ख़ुशी थी आहे, गॾोगॾु ऐं असांजो जेको कल्चर आहे न उहो हाणे परवान चढ़णु पियो वञे इस्लामाबाद जे शहर जो। ऐं मुंहिंजी जेका भेण आहे उहो बाक़ी त तारीफ़ तव्हांखे पाण कराईंदी। सिंधी खाधनि जी जेका होटल पहिरियां जेका इस्लामाबाद में जंहिं स्टार्ट कयो, उहा मुंहिंजी भेण आहे आबदा टालपुर। मुंहिंजी भेण तव्हांखे ॿुधाई सभु कुझु। एॾी ख़ुशि नसीब आहियां जो मूंखे तव्हां जहिड़ो भाव मिलियो, जो मूं जेतिरो सोचियो हो त इहो मूं त अॻे ईअं ॾिठो आहे फेसबुक जे थ्रू त अदा एतिरो सिंधियुनि जी ख़िदमत करे थो, पर अॼु अची करे मूंखे वाक़ई ख़ुशी थी त अदा वाक़ई असांजी ख़िदमत करे थो, पूरे मुल्क जी करे थो। अॼु मूं ॾिठो असांजो कल्चर अलाए कहिड़नि मुल्कनि में अदा सॼो पैक करे रवानो पे कयो, बिल्टी पे करायईं, त मूंखे ॾिसी वधीक ख़ुशी थी त असांजो कल्चर वाक़ई एतिरो अॻियां निकिरी चुको आहे। आउं बि उन में आहियां त आउं पंहिंजे सिंधी फूड खे अॻियां करणु थी चाहियां इस्लामाबाद में। हाणे तव्हांखे हर शइ उते मिलंदी। अॻे त मुंहिंजो सिर्फ़ु रेस्टोरेंट हुयो, सिंधी फूड तव्हांखे मिलियो पिए। हाणे अदा नूर हलाई जेको आहे त उनजो जेको बि कल्चर जूं शयूं आहिनि उहे तव्हांखे मुंहिंजे रेस्टोरेंट G11 मां तव्हांखे मिलंदियूं ऐं तव्हां उतां अची उहे हासिलु करे सघो था। हाँ दोस्तों, इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलो, ख़ुशी ॾाढी महसूसु थिए पई। पहिरीं ॿुधाए चुको आहियां, एक्साइटेड ॾाढो आहियां। निमहा ब्रांड जी टोटल जेके प्रोडक्ट्स आहिनि, जेतिरी बि अजरकूं आहिनि, असांजा जेतिरा कल्चर जी कम आहिनि, उहे सभु तव्हांखे हाणे इस्लामाबाद शहर में मिलंदा। ईअं सम्झो था नंढड़ी हिकिड़ी ब्रांच खोलणु पियो वञा भेण वटि, ऐं मुंहिंजी भेण उते जिते उन हिकिड़ो सारंग सिंधीअ जे नाले सां जेको फूड सारंग सिंधी कुजीन ओके, त उते जेको उनजो असांजो बाक़ाइदे हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो कार्नर हूंदो जंहिंमें टोटल प्रोडक्ट्स असांजा मौजूदु हूंदा। इस्लामाबाद जे माण्हू जेके असांजा दोस्त आहिनि या असांजा व्यूअर जेके ॾिसनि था, या जेके सिंधी सकाफ़त सां जेके चाह रखनि था, त उन्हनि खे इस्लामाबाद में ई सभु शयूं मिली वेंदियूं आराम सां। ऐं मुंहिंजी भेण आहे जेका उन सॼे जहान खे अॻियां हलाईंदी। आख़िरी ॻाल्हि इहा ॿुधाईंदो हलां त सुभाणे इंशाअल्लाह ताला सुभाणे वरी लाइव थींदासूं। सुभाणे हिकिड़ी नई जेका असां अजरक आहे इंडस, जेका मुंहिंजी अजरक आहे अचण वारी आहे इनकमिंग इंडस नमहा अजरक, उनजी बि लॉन्चिंग थींदी, उहा बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासूं। बाक़ी साथ सलामत, वॾी महिरबानी, लख कुर्ब, वॾी महिरबानी।